अल्लाह चओ सुभान अल्लाह जोर सां वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। मां अर्ज़ कयो पे मां इन ते ॻाल्हि ते अचां थो पर मूं अर्ज़ कयो त ताल्लुक़ असांजो कहिड़ो आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम फरमायो ॿिया ताल्लुक़ ख़त्म थी वेंदा यूं दोस्तों दुश्मनी में तब्दील थी वेंदो। अल्लाह ताला दोस्ती ताल्लुक़ करे बि ख़त्म थियण वारो नाहे। दरगाह सां असांजो ताल्लुक़ कहिड़ो आहे। हज़रत पीर साईं चटगणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ख़ुतबात जो किताब खोलियो पाण फरमाइनि था जवाब सबूरी तव्हांजो असांजो पाण में जेको ताल्लुक़ आहे सो मज़हबी ताल्लुक़ आहे। तव्हां असांजो वास्तो इस्लामी आहे। तव्हां असांजो ताल्लुक़ हिकिड़ो रूहानी रिश्तो आहे। चओ सुभान अल्लाह। जेको इस्लामी ताल्लुक़ आहे मज़हबी ताल्लुक़ आहे हिकु रूहानी रिश्तो आहे। इहो अहिड़ो रिश्तो आहे जेको टुटण वारो नाहे ख़त्म थियण वारो नाहे कॾहिं बि ख़त्म कोन थींदो। इसे रोज़े दणी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो आहे माण्हू जॾहिं फौत थी वेंदो आहे उनखे दफ़न करे जॾहिं ख़ल्क़ वापसि मोटी ईंदी आहे औलाद वापसि थी ईंदी माल पुछते रहिजी वियो अबो अमा पुछते रहिजी वियो दोस्त यार अहबाब सब पुछते रहिजी वेंदा आहिनि। ख़ुदा ताला जे कामिल जी तो दामन झली हूंदी मुनकर नकीर पोइ पहुचंदा आहिनि जंहिंसां अल्लाह ख़ातिर तो ताल्लुक़ रखियो आहे जंहिंजी दामन तो मज़बूती सां झलियो आहे झली आहे जंहिंखे तो पंहिंजो मुर्शिद बणायो आहे तुंहिंजे मदद जे लाइ तुंहिंजे कमर में उहो पंहिंजो पहुचंदो आहे। या त ईंदो मुर्शिद या मुर्शिद सां गॾु ईंदो मदीने वारो। चओ सुभान अल्लाह। अज़ीज़ मूंखे दफ़न करेगा हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो। अज़ीज़ मूंखे दफ़न करेगा हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो। हिन लतारे फिटी कयो हुन ज़िम्मे खयो ज़रूर ईंदो। अज़ीज़ मूंखे दफ़न करेगा हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो। दुरूद शरीफ़ मोहब्बत सां हिकिड़ो भेरो वॾी आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु मालूम कया हज़रत पीर साईं चटगणी बादशाह रज़ी अल्लाह ताला जी तालीम छा है ख़िदमतूं छा है मुल्क जे लाइ कहिड़ियूं ख़िदमतूं कयाऊं मिलत जे लाइ कहिड़ियूं ख़िदमतूं कयाऊं दीन इस्लाम जे लाइ पाण कहिड़ियूं ख़िदमतूं कयाऊं। अवां जंहिं बि मैदान में ॾिसंदा हज़रत पीर साईं चटगणी बादशाह रज़ी अल्लाह ताला तव्हां असांजी तरबियत बि फरमाई त तालीम बि फरमाई। सुभान अल्लाह। हज़रत पीर साईं रोज़े वारा फरमाईंदा हा रज़ी अल्लाह ताला अवां मुर्शिद खे जीअं सम्झंदा ख़ुदा वरी तव्हांखे बि उहो मक़ाम अता फरमाईंदो। पाण पोइ पंहिंजो मिसाल ॾींदा हा पाण फरमाईंदा असां पंहिंजे मुर्शिद खे माना हज़रत पीर साईं चटगणी बादशाह रज़ी अल्लाह ताला खे पंहिंजो मुरब्बी सम्झो माना तरबियत फरमाइण वारो असांखे बि अल्लाह ताला मुरब्बी जो दर्जो अता फरमायो। अवां मुर्शिद जे अंदर भलो अक़ीदो रखंदा बेहतर अक़ीदो रखंदा पोइ ख़ुदा ताला तव्हांजे नीयत खे ॾिसी करे उहो रुतबो अता फरमायो। संदन तालीम ॾिसो ज़िक्र जे मैदान में
नमाज जे मैदान में, दीन इस्लाम जे मैदान में, हुकूकुल्लाह जे अदा करण जे मैदान में, हुकूकुल इबाद जे अदा करण जे मैदान में, जो सिर्फ अल्लाह जा हक़ अदा न करना, अल्लाह जे हक़नि सां गॾोगॾु मख़लूक जा हक़ अदा करना आहिनि, अल्लाह जे वारनि जा बि हक़ अदा करना आहिनि। तंहिंजे करे हमेशह पाणे सां अलाहीअ जो बेहतर सुलूक जो पाण फरमाईंदा रहिया, तलक़ीन इरशाद फरमाईंदा रहिया। पर जेकॾहिं असां तव्हां जिहाद में ॾिसो त हिन दरगाह मुबारक तां हमेशह जिहाद जो दर्स मिलियो आहे। अल्लाह क़ुरान में फरमायो वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना, जेको असांजे राह में मुजाहिदो कंदो आहे, जिहाद कंदो आहे, अल्लाह ताला फरमाए थो असां उन जे लाइ पंहिंजे रस्तनि खे खोले छॾींदा। यकीनन पंज हथ जी लड़ाई कंहिंखां बि विसरल नाहे। पोइते जे करे असां वञो तारीख़ में हज़रत ईसा सूर्य बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको नसारे सां मुक़ाबिलो कयो, अंग्रेज सां अमली जिहाद कयो, जिहादी तारीख़ूं, आज़ादी तहरीकूं बरे सगीर में ॿियूं बि हलियो हुयो, लेकिन उहे सिर्फ़ नालनि ताईं महदूद रहियो। अमली जेकॾहिं तारीख़ हुई उहा जिहाद फी सबीलिल्लाह जी तारीख़ हज़रत ईसा सूर्य बादशाह जे ज़माने में परवान चढ़ी। या वरी जॾहिं पाकिस्तान आज़ाद थियो हो, 65 जी लड़ाई लॻी हुई, त पोइ उमरकोट जे अंदरि आज़ादे ख़ुदि पीसे पाण तशरीफ़ फरमा विया। जो सुभान अल्लाह, नारो हिकिड़ो बुलंद आवाज़ सां लॻायो, नारे विलायत। सनन ख़िताब कहिड़ो उन टाइम ते अॼु बि किताबनि में लिखियल आहे। पाण फरमायो हुर मुजाहिदो तव्हांखे मुबारक आहे जो अल्लाह ताला तव्हां असांखे ज़िंदगीअ में जिहाद फी सबीलिल्लाह जो मौक़ो अता फरमायो। अदा समझो जिहाद को हल्को मामलो आहे न। हुज़ूर फरमाईंदा रिबात यौमिन फी सबीलिल्लाह, हिक ॾींहं जी ड्यूटी अल्लाह जे राह में, इस्लामी सरहद जे मथां वञी हिक ॾींहं जी करे ड्यूटी करे, जिहाद में वञी शिरकत करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाना खैरुम मिन दुनिया वमा अलैहा, दुनिया ऐं जो कुझु दुनिया जे मथां आहे इन सभिनी खां हिक ॾींहं जी ड्यूटी फज़ीलत में मथे। दुनिया में छा आहे जेके हासिल करण जे लाइ तव्हां सां पूरी कोशिश कंदा आहियो। हुज़ूर फरमाइनि था दुनिया ऐं जो कुझु दुनिया में आहे उन सभिनी खां वधीक हिक ॾींहं जी ड्यूटी आहे, हिक ॾींहं जी ख़िदमत आहे, जेका जिहाद फी सबीलिल्लाह में इस्लामी सरहद जे मथां वञी को मुजाहिद गुज़ारींदो आहे। हिकु हदीस शरीफ़ में ईंदो आहे, मिशका शरीफ़ जी हदीस आहे, नबी करीम अलैहिस्सलाम कंहिं जंग ते पिए विया। सादी साण हिकिड़े कार वटां हुजूर जो गुज़र थियो। कार में अंदर पाणी बि हो ऐं अंदर कार में सब्जी भी ॾिसण में आई, खाइण पीअण वारियूं के फल फ्रूट बि उन कार जे अंदर पाणी जो हो, त इहे सभु शयूं हुयूं। जेके बि माण्हू साण आहे हुजूर सां गॾु, उन्हनि मां हिकिड़े माण्हू खे दिलि में ख़्यालु थियो जेकॾहिं हिन कार में वञी विया अल्लाह जी अकेलाई में वञी इबादत कयां। हाणे हुजूर खे मां अर्ज़ कयां थो, नबी साईं जे ख़िदमत में आयो, अर्ज़ के या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾियो। पर फरमायूं छा जी? साईं इजाज़त ॾियो हुन कार में वेही अल्लाह जी इबादत ख़िदमत में कयां। माण्हुनि जे अॻियां इबादत करण जो मज़ो ॿियो हूंदो आहे, पर अकेलाई में वेही करे अल्लाह जे इबादत जो लुत्फ़ ई पंहिंजो हूंदो आहे। माण्हुनि जे अॻियां रिया जो ख़दशो हूंदो आहे, ॾेखाव जो ख़तरो हूंदो आहे, पर लिक में जेका इबादत हूंदी आहे, मख़फ़ी माण्हू जेका इबादत कंदो आहे, उते न को रिया जो भउ न को ॾेखाव जो ख़तरो हूंदो आहे। अर्ज़ु कई सही मोकल मिले त मां कार में वेही अल्लाह जी इबादत कयां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो तू मूंखां मोकल घुरी थो त मां कार में वञी अल्लाह जी अकेलाई में इबादत कयां।
मदीने वाले फरमायो सुबह जो अल्लाह जे राह में हलण या शाम जो अल्लाह जे राह में हलण 7 साल जे नफली इबादत का सवाब में मथे अकेला ये में मानो गए कार में मानो गए चुर्र में मानो गए लिकी करे मानो गए फिर या मानो इबादत करे 60 साल नफली इबादत मानो अकेला ये में वही करे हुजूर फरमाता है ना अल्लाह जे राह में सुबह जो हले या शाम जो हले इस्लामी सरहद जे मथा बीठो आहे शाम जो 2-3 कलाक वे खिदमत करे सुबह जो 2-3 कलाक वे खिदमत करे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अच्छा वडी गाल हदीस आहे जेके लफ्ज़ आते हुए पढ़ी तव्हां खे ॿुधायां थो हुजूर फरमाइन था लमक़ाम अहदकुम फिस्सफ काफिर जे अॻियां जॾहिं न जिहाद जे लाइ सफ़ मुस्लमान ॿधंदा आहिनि लक़ियाम अहदकुम फिस्सफ दुश्मन जे साम्हूं सफ़ में रुगो बीहण इन हिकिड़े बीहण जो सवाब केतिरो बि टाइम बीठो मिंट बीठो अधु मिंट बीठो 5 मिंट बीठो केतिरो बि बीठो हुजूर फरमाइनि था इहो रुगो हिकु सुफ़ जे अंदरि सुफ़ में मैदान जंग में काफ़िरनि जे साम्हूं मुस्लमान रुगो सुफ़ में बीहे इन बीहण जो सवाब 60 साल जे नफ़िली इबादत का ऐं जॾहिं पाण बनत से नफ़सी थी सही छत्रधरी बादशाह जी उमरकोट में वेठा मौलाना रूमीअ जी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां बुलंद आवाज़ सां सुभाणे अल्लाह हिकिड़ो हूंदो आहे न त ॿियनि खे मोकिलिजे बाबा तव्हां वञो ऐं पाण वरी माण्हू पुठिते वेठो हुजे ही सही छत्रधरी बादशाह अमली तरह सां करे ॾेखारियो बहादुरनि वांगुरु सदन दिल मुबारक हुई जुरतमंद हा बेबाक हा पाण ईअं न आहे जो कंहिंखां टिड़ी करे का ॻाल्हि कंदा हुजनि जंहिंजे लाइ जेका ॻाल्हि कयो पाण खुली करे मैदान में ॻाल्हि कयो मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे फरमाए थो त हिकिड़ो पीर साहिब मुरीदनि वटि वियो मुरीदनि जो से अॼु तव्हां वेहो त असां थोरो कम सां था वञूं मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैहि फरमायो उन बुज़ुर्ग जा मुरीद विया काफ़िरनि सां लड़ण जे लाइ वञी काफ़िरनि खे कुटे मारे मोटी आया बुज़ुर्ग जो वह देर कयो काॾे विया हो जो से विया हुआसीं जिहाद ते कंहिंसां हो काफ़िरनि सां मूंखे न वठी हलियो मूंखे ॿुधायो हा त मां ॻाल्हां हा को काफ़िर मारिया हा त जीअं मूंखे बि को काफ़िर मारण जो सवाब मिले हा जिहाद जो मूंखे बि सवाब मिले हा मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैहि फरमायो थो फ़क़ीरनि चयोसि मुरीदनि हुन जे बुज़ुर्ग खे चयो सही असां हिकिड़ो पाण सां गॾु पकड़े आया आहियूं काफ़िरनि जो हिकिड़ो माण्हू पकड़ीअ सां पुठियां ॿधी रखियो आहे जे भला तव्हांखे इरादो आहे त पुठियां ॿधो पियो आहे तलवार खणो हिनखे मारियो सवाब मिली वेंदो तलवार दरवेश खई वियो जो पुठियां भितजे त हो पहलवान हो काफ़िरनि जो हिनखे जो ॾिठई त हुन खणी अखियूं ईअं फाड़ियूं अखियूं जो फाड़ी हे दरवेश जीअं जो वेझो वियो त हिन खां तलवार ई हथ मां किरी पई हुन छा कयो हुन हीअं जो हुनखे धिको ॾिनो त दरवेश किरी पियो ॿधल काफ़िर दरवेश जे मथां अचे जो हुनखे चक हई त वञी हमरा जी रत मत कढी देर जो थी त हुनजे मुरीदनि जो असारो मुर्शिद पीर साहिब काॾे वियो ॾिसो त सही हुनखे देर कई अथई अचे जो ॾिसनि त बाबा ओ काफ़िर मथां असां वारो साईं हेठां वठो वठा हुन काफ़िर जी रत कढी छॾी हुनजी छिके खणी मुरीदनि लाथो काफ़िर खे हेठि पीर साहिब खे खणी ॿाहिरि कढियो चयो साईं महिरबानी माफ़ कजां ॿधल खे कोन मारी सो छुड़ियल काफ़िर किथां तूं मारी विढ़ण जे लाइ दिलि खपे चओ सुभाणे अल्लाह इहा जेकॾहिं दिलि तव्हांखे मिलंदी या त हुरनि जे मुर्शिद में मिलंदी या हुरनि जे मुर्शिद जे मुरीदनि हुन मची मैदान में भी हो पाणीअ जा रत जे घर पे तो हुसैन हाल में थियो तो कता
नशो वठना मुरादीअ जो कता कर काम गारीअ खे हज़ार रहमतूं हरदम लॻियारीअ जो लगारीअ ते मरण गे वेल जे मुर्खा उसन में कीन की कुर्का खुदा से है तेरी हुर क्या हसद तेरे कयो आहे तनी जे जान सारी अखे हज़ार रहमतूं हरदम लॻियारीअ जो लगारीअ ते नारे विलायत बुलंद आवाज़ सां नारे विलायत हज़रत सईद सदगणी बादशाह रज़ी अल्लाह ताला जो जनाब अर्ज़ कयो सदन फरमान में उहा कशिश हुई उहो रंग हो मदीने वारे जी हदीस पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला मूंखे जवाब उल कलम अता फरमायो जवाब कलम जो मतलब आहे जामे कलमा लफ्ज़ उनमें थोड़ा हूंदा पर माना उनमें घणी हूंदी सुभान अल्लाह इहो हुजूर जो शान आहे वरी हुजूर जे फैज़ सां हुजूर जे उम्मत में अहिड़ा जवान पैदा थिया आहिनि जिनखे हुजूर जे दरबार जो इहो फैज़ान मिलियल आहे जो लफ़्ज़ उन्हनि जा थोड़ा हूंदा पर माना उन्हनि जी तमामु घणी हूंदी हज़रत सईद सदगणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बि फैज़ान मुस्तफ़ा जे दरबार मां मिलियो लफ़्ज़ हमेशा थोड़ा हूंदा पर माना उन्हनि में एतिरी समायल हूंदी हुई जो तव्हां उन हिक लफ़्ज़ खे वठो वरी क़ुरान पढ़ो हदीस पढ़ो बुज़ुर्ग जा फरमान वरी पढ़ो तव्हांखे मालूम थींदो त उन थोड़नि लफ़्ज़नि में केॾी माना मफ़हूम समायल आहे मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां हज़रत सईद सदगणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं बि दुआ फरमाईंदा हुआ त दुआ जे इख्तिताम ते सदन जेके लफ़्ज़ मुबारक हूंदा हुआ या हूंदो या रब मुहम्मद या रब मुहम्मद ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा रब जो सुभान अल्लाह या ओ मुझे मोहम्मद जा रब सुभान अल्लाह या ऐ मुझे मोहम्मद जा खुदा ऐ मुझे मोहम्मद जा अल्लाह ऐ मुझे मोहम्मद जा रब पाण इहो लफ़्ज़ पहिरियां इरशाद फरमाईंदा उन खां बाद में पाण दुआ घुरंदा सदन इहो जेको कलाम आहे गौर सां ॿुधजो इन जे तमाम तफ़सील में हलिया वञो अल्लाह जे क़ुरान खे ॾिसो जॾहिं अल्लाह मदीने वारे जी निस्बत अल्लाह जे ज़ात सां थिए थी या रब मुहम्मद या ऐ मुहम्मद जा रब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म जे पर निस्बत कुरान के पढ़ो अल्लाह फरमायो फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा अल्लाह फरमायो ऐ मुझा महबूब मां रब के तो मोहम्मद जे रब जो कसम अल्लाह रब तव्हां सां जोड़ी आहे चओ सुभान अल्लाह सुस्ती छॾियो ॾाढी बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह अल्लाह त आसमान जो बि रब आहे अल्लाह अर्श जो बि रब आहे पूरी मखलूक जो रब आहे पर हिन जाइ ते अल्लाह पंहिंजी निस्बत मुस्तफ़ा ॾे कई फला व रब्बिक ऐ मुंहिंजा हबीब तो मोहम्मद जे रब जो कसम तव्हां क़ुरान जे न फरमान खे ॾिसो वरी हज़रत सैयद सदगणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दुआ या अल्फाज ते नज़र कयो सदन इहे दुआ जा लफ़्ज़ अल्लाह जे क़ुरान मां वरतल आहिनि अल्लाह फरमाए तो महबूब रब हुजण जे लाइ मखलूक जो बि रब आहियां आसमान जो बि रब आहियां ज़मीन जो बि रब आहियां मां
मलाइक जो बि रब आहियां, जन्नत जो रब आहियां, हूर जो रब आहियां, रब हुजण सां त अर्श अज़ीम जो बि मां रब आहियां। पर उन्हनि जे रब हुजण में उहो लुत्फ़ नाहे, माना उन्हनि जे रब हुजण जे इज़हार करण में उहो लुत्फ़ नाहे। उन ॻाल्हि ते नाज़ नाहे, नाज़ इन ॻाल्हि ते आहे जो मां अल्लाह तो रब मोहम्मद जो रब आहियां। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार दम दस्तगीर निस्बत जी निस्बत भी थी वही, वसीले जो वसीलो भी थी वियो। चओ सुभान अल्लाह। ऐं जेकॾहिं तव्हां हदीस में नज़र कंदो, हिकिड़ो नाबीद शख़्स आहे, हुज़ूर जे दरबार में आयो, अर्ज़ कईसीं मां नाबी न आहियां, दुआ फरमायो। हुज़ूर उनखे दुआ तालीम फरमाई, पाण भला वुज़ू कर, नफ़िल पढ़, नफ़िल पढ़ण खां बाद में दुआ घुर, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका व अतवज्जहु इलैका बिनबिय्यिका मुहम्मदिन नबिय्यिर रहमा। या रब मां तोखां सवाल कयां थो ऐं रहमत वारे नबी मुहम्मद करीम जे ज़रिए तोड़े मुतवज्जह थिया थो। हुज़ूर जेका उन सहाबीअ खे दुआ सेखारी, उन दुआ में इहा ॻाल्हि मौजूद आहे। अल्लाह जे हबीब उनखे सेखारियो, हीअ वरी दुआ कर, मौला तुंहिंजे महबूब मुहम्मद जे ज़रिए तोड़े तवज्जो कयां थो। इन हदीस मां बि पीसे छॾधणी बादशाह जे दुआ जा लफ़्ज़ वरितल अथव। हज़रत छा बि फरमाईंदा, हुन वञी ईअं कयो, नफ़िल पढ़े, दुआ घुरी, असां उते वेठा ई हुआसीं, मोटी आयो हुयो त नाबी न दुआ घुरी, मोटी आयो त अल्लाह हुनखे अथो अथव। सुभान अल्लाह। हज़रत उस्मान जो ज़मानो हो, हिकिड़ो माण्हू हज़रत उस्मान वटि ईंदो वेंदो हो कंहिं कम जे लाइ, पर साईं हुन ॾे तवज्जो कोन पिया कनि। ॿिए माण्हूअ सां शिकायत कई, यार वञां थो, पर हज़रत उस्मान साईं जो मुकम्मल मूं ॾे तवज्जो नथो ॾे, फिर तूं ॿुधाए छा कयां? चई हाणे हीअं कर, वुज़ू कर, बरकात नफ़िल पढ़ी आ, वरी दुआ घुर, पोइ वञजां। मां इहो नफ़िल पढ़ियो, दुआ घुरी वञा जो त हज़रत उस्मान मूंखे पंहिंजे भरिसां विहारियो। पाण फरमाई त काॾे तूं वेंदो आहे, अची कोन थो, कहिड़ो कमु कई? मूं ॿुधायो त साईं मुंहिंजो हीउ कमु आहे। जी कमु इहो तुंहिंजो थी वियो, पर अॼु खां बाद में जेको बि कमु हुजई मूंखे ज़रूरु ॿुधाइजांइ। उहो उतां ॿाहिरि हिकिड़ो चयो हुनखे इहो नफ़िल ऐं दुआ ॿुधाई, हुन सां वञी मिलियो। जी सच ॿुधाए, मूं तोखे ॻाल्हि कई, हज़रत उस्मान खे मुंहिंजी सिफारिश त कान कई हुई, चेदा मूं का बि सिफारिश कान कई। इहो जेको फैज़ान हो, उन दुआ जो हो, जेका हुज़ूर नाबीन खे ॿुधाई, उनखे अखियूं मिली वियो, मूं तोखे ॿुधाई, अल्लाह तुंहिंजो बि कमु करे छॾियो। सुभान अल्लाह। कुरान खे ॾिसो, हदीस खे ॾिसो, उन मां जा इहे अल्फाज़ वरितल आहिनि, या रब मुहम्मद, ऐ मुहम्मद जा रब, या मुंहिंजे मुहम्मद जा रब, या मुंहिंजे मुहम्मद जा ख़ुदा, ऐ मुंहिंजे मुहम्मद जा अल्लाह। तो अर्ज़ इहो कयो, लफ़्ज़ थोरा हूंदा, पर उन जे माना खे, मफ़हूम खे अवां जाचींदा, उन जे तलाश में अवां निकिरंदा। हाणे मां तव्हांखे क़ुरान बि ॿुधायो, तव्हांजे साम्हूं हदीस बि मूं पढ़ी आहे, लफ़्ज़ त पीसे फरमाए छॾिया, पर उनजो असुल जेको बुनियाद आहे, या त अल्लाह जो क़ुरान आहे या रसूल अल्लाह जो फ़रमान आहे। दुरूद शरीफ़ पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सगोरी तव्हां असांखे इहो फैज़ ऐं फैज़ान तॾहिं मयसर ऐं नसीब थींदो जॾहिं तव्हां असांजी मुर्शिद सां निस्बत मज़बूत हूंदी। अगर उन में ज़ोफ़ थियो, कमज़ोरी थी, त असां कंहिं चाह जा कोन रहंदासीं।
इसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु मरफूज़ा शरीफ में फरमायो आहे हिकिड़ो बादशाह हो आयो पे रस्ते सां ॾिठई त साम्हूं हिकिड़ो मल्लाह आहे पाणीअ ते वेठो आहे मच्छी वेठो मारे बादशाह मल्लाह खे चयो त मूंखे ॿुधायो त सही मच्छी घणी शिकार कंदो आहे चईसि मां ॼार लाहींदो आहियां कॾहिं हिकु कॾहिं ॿ बसि पोइ हलियो वेंदो आहियां हाणे मूंखे शिकार में शरीक कंदे बिस्मिल्लाह इसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा बादशाह खे सुञाणंदो कोन हो मल्लाह बादशाह खे पंहिंजे मच्छीअ जे शिकार में शरीक कयो हो त मल्लाह जा हथ हेॾा बादशाह जो खणी ॼार पाणीअ में छॾियो छिक जो ॿाहिरि ॾिनई ॼार सॼो मच्छर सां भरिजी आयो मल्लाह छा कयो मच्छियूं पकिड़े करे ॿाहिरि कढियो अधु अधु करणु लॻो त अधु हिन खे ॾियां जेको मुंहिंजो शरीक साथी आहे अधु वरी मां खणा बादशाह चयोसि इहो छा थो करे मच्छियूं वेठो थो लॻाई चई अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो चई बाबा मूंखे शिकार जे अध जी ज़रूरत ई कान्हे इहा जेका बि मच्छी आहे तोखे आई तूं वञी खणो पर हिन इलाइक़े जे बादशाह जी ख़बर थी चईसि आहे सही पर मां मिलियो न सां न आहियां हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मल्लाह खे बादशाह चयो सुभाणे बादशाह जे दरबार में अचिजांइ बादशाह त हलियो वियो मल्लाह हुनखे सुञाणंदो कोन हो सुबुह थी मल्लाह खे घरां निकितो बादशाह पंहिंजे दरबार में तख़्त जे मथां चढ़ी अचे वेठो पंहिंजे कारिंदनि खे चई छॾियईं मुंहिंजे दरबार जा दरवाज़ा खोले छॾियो अॼु कंहिंजी बि मुलाक़ात ते पाबंदी न आहे जेको बि अचणु चाहे हुनखे इजाज़त आहे बादशाह तख़्त ते वेठो आहे कुझु देरि खां बाद में मल्लाह आयो दर खुलियल आहे बादशाह जो पुछी अंदरि घिरी आयो ॾिठई तो तख़्त जे मथां बादशाह खे वेठल सुञाणे वियो त हे त कालो को हमराह आहे जेको मच्छीअ मारण वारे वक़्त में मूंसां अची मिलियो हो मूंखे चयो ई त मूंखे पंहिंजो शरीक ठाहे बादशाह हुयो मां त हुनखे कोन सुञातो पीसे रोज़े वारा फरमाइनि था बादशाह चयोसि ख़बर आहे न अॻिते हली आ ॿिया हेठि वेहंदा पर तूं हेठि न वेह मथे चढ़ी आ बादशाह हुनखे तख़्त ते घुरायो पीसे फरमाइनि था पाण सां गॾु हुनखे तख़्त ते विहारे विहारण खां बाद में चई सुञाणी थो चईसि सुञाणा तो तूं बादशाह हुए कल्ह तो मच्छर में मूंसां शरीक हुए बादशाह हुनखे चवणु लॻो काल मूं तोसां मुतालबो कयो हो मच्छर जे शिकार में तूं मूंखे शरीक कर तूं उते मूंखे मच्छीअ जे शिकार में शरीक कयो हो अॼु मां तोखे पंहिंजे बादशाहीअ जे अंदरि पंहिंजो शरीक ठाहियां थो हाणे अधु मुल्क तुंहिंजो आहे अधु मुल्क तुंहिंजो आहे मूंसां गॾु तख़्त जे मथां वेह पीसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला हिन वाक़े जे बयान करण खां बाद में पाण फरमाइनि था जमा सगोरी पंहिंजे मुंहं विर्त वज़ीफ़ा पढ़ंदा त मंज़िल असांखे मिले फैज़ असांखे मिले अल्लाह जे ज़ात जो विसाल असांखे मिले पंहिंजे मुंहं वञी तस्बीहूं खड़काईंदा पोइ ईअं थींदो जीअं मल्लाह पंहिंजे मुंहं वञी शिकार पियो करे हिकु कुड़ी पई मिलेसि मच्छी पई मिलेसि बादशाह जे हथनि बादशाह खे शरीक ठाही बादशाह जे हथनि जी बरकत आई जो मच्छीअ सां ॼार भरिजी वियो ॼार सॼो मच्छीअ सां भरिजी निकिरी आयो हुयो जे तव्हां बि पंहिंजे मुंहं या कोई बि माण्हू पंहिंजे मुंहं वञी तस्बीहूं खड़काए त फैज़ वठां ईअं फैज़ मिलंदुसि मल्लाह खे हिकिड़ी कुड़ी या मच्छी पे मिले पर जेकॾहिं बादशाह खे पंहिंजो शरीक ठाहे बादशाह जी दामन वञी झले बादशाह माना मुर्शिद जी वञी दामन पकड़े जीअं बादशाह जे हथनि लॻण सां ॼार मच्छीअ सां भरिजी आयो हो मुर्शिद खे पंहिंजे ज़िंदगीअ में शरीक कंदे त हर पासे ॾे फैज़ ई फैज़ हूंदो पंहिंजे मुंहुं माण्हू मियां मिठू वेही कंहिं थियण जी कोशिश न करे ऐं पाण वेही विर्त वज़ीफ़ा पढ़ां पोइ मंज़िल ते रसां न मुंहिंजा साईं मंज़िल ते तॾहिं रसबो जॾहिं मुर्शिद तवजो कंदो
ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। ऐं तवज्जो उन ते थींदो जेको ताल्लुक मज़बूत हूंदो। पीसे रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला ने फरमाया था मुर्शिद सां जेकॾहिं ताल्लुक मज़बूत आहे, दिल जो तवज्जो मुर्शिद ॾे आहे। हली परे वेठो हुजे, हज़ारनि मीलनि जे फ़ासिले ते वेठो हुजे, मुर्शिद जो फैज़ उते मिलंदुसि। पर जेकॾहिं ताल्लुक मज़बूत न आहे, दिल जो तवज्जो पंहिंजे मुर्शिद ॾे न आहे त कॾहिं बि हुनखे फ़ैज़ कोन मिलंदो, मंज़िल ते कोन रसंदो। हली खणी हुज़ूर में हाज़िर वेठो हुजे, मौजूद आहे, पर दिल जो ताल्लुक मुर्शिद सां ॻंढियल कोन्हे को, इहो बेफ़ैज़ रहिजी वेंदो। फ़ैज़ हुनखे मिलंदो जेको हुजे भली परे, पर दिल पंहिंजे मुर्शिद ॾे हुजे। बस पगारो पीर बेदर बंजन मंगना, दाइम दस्तगीर जय दुखिया डोलिया चाहिया। ताल्लुक पंहिंजे मुर्शिद सां मज़बूत हुजे, तवार हमेशा पंहिंजे शेख जो तरफ़ हुजे, पंहिंजे मुर्शिद जो तरफ़ हुजे। बाक़ी हाणे जेकॾहिं पराए देगड़े खे ॾिठई, कंहिं जाइ ते ॻाढ़ो ॻोर ॾिठई, उन जाइ ते वञी लथो, कंहिं जाइ ते भत वञी सवायूं ॾिठई, उन जाइ ते वञी पहुतो, ॿिनि पासनि ते वञी निहारे त पोइ मां पीसे रोज़े वारे जो फरमान ॿुधायां थो। पाण फरमायो जॾहिं आंदो किनो थींदो आहे, हली उनखे 100 कुकड़नि जे हेठां रखिजे त पोइ उन आंदे मां अंडे मां चूज़ो पैदा कोन थींदो। जंहिं पंहिंजो रुख पंहिंजे मुर्शिद खां मोड़ियो, जंहिं पंहिंजो ताल्लुक पंहिंजे मुर्शिद खां मटायो, जंहिं पंहिंजे मुर्शिद जे दरगाह खां ख़ानका खां मुंहुं मोड़ियो आहे, इहो कंदे अंडे वांगुरु आहे, इहो किने आंदे वांगुरु आहे। भली 100 पीरनि जे दरगाहनि ते वञे, 100 पीरनि जूं वञी सामने वठे, कॾहिं बि हुनखे फ़ैज़ कोन मिलंदो। फ़ैज़ तॾहिं मिलंदो जॾहिं पंहिंजे मुर्शिद में यकीन मुस्तक़म मज़बूत रखियो वेठो। तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे पीर, नारे विलायत। बेहद उहो भॼे जंहिंखे पंहिंजे खानकाह ते कुझु न मिले। अगर को बदनसीब हूंदो, थिड़ी थाविजी वेंदो त या उन जी क़िस्मत आहे। बाक़ी नसीब वारा कॾहिं बि इन पासे खां कोन मुंहुं मोड़ींदा। अल्हम्दुलिल्लाह तव्हां सां हुर जमात जो पंहिंजे मुर्शिद सां ताल्लुक अहिड़ो मज़बूत आहे। सुभान अल्लाह। हज़रत पीर साईं छत्तरजनी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जे तव्हां दीन इस्लाम जी ख़िदमतुनि खे ॾिसो, जमात जी जहिड़े तरीक़े सां तरबियत फरमायो उनखे ॾिसो, संदन जूद खे, करम खे, सखावत खे निहारियो। सखावत जा पीर साईं छत्तरजनी बादशाह दरिया वहाए छॾिया। सुभान अल्लाह। हुज़ूर जी हदीस पाक आहे, असखी हबीबुल्लाह, सखी अल्लाह जो दोस्त आहे। वलो कान फासिका, जेतोणीकि गुनाहगार छो न हुजे पर सखी अल्लाह जो दोस्त आहे। असखी करीब मिन अल्लाह, करीब मिन अल जन्नह व बईद मिन अन्नार। हुज़ूर फरमाया था सखी अल्लाह के भी वेझो हूंदो आहे, जन्नत के भी वेझो हूंदो आहे, जहन्नम खां परे हूंदो आहे, परे हूंदो आहे। वल बखील अदुल्लाह वलो कान आबिदा, जेको बखील हूंदो आहे उहो अल्लाह जो दुश्मन हूंदो आहे, भली करे आबिद ज़ाहिद छो न हुजे। पर जेकॾहिं बखील आहे माना कुझु अथसि ऐं सखावत नथो करे, अहिड़ो बखील अल्लाह जो दुश्मन हूंदो आहे। वल बखील बईद मिन अल्लाह व बईद मिन अल जन्नह व करीब मिन अन्नार। हुज़ूर फरमाए था बखील अल्लाह खां बि परे आहे, जन्नत खां बि परे आहे, जहन्नम खे वेझो हूंदो आहे। जेको सखी हूंदो आहे उहो अल्लाह खे बि वेझो, जन्नत खे बि वेझो, त रसूलुल्लाह खे बि वेझो। सुभान अल्लाह। हातिम दाई जो लश्कर कबीले जो हिकिड़ो उहो गिरफ़्तार थी करे हुज़ूर वटि आयो। हातिम ताईअ जी भेण बि उन्हनि में हुई। पीसे रोज़े रज़ी अल्लाह ताला अन्हु मलफूज़ा शरीफ़ में फरमाइनि था न वाक़ई खे, पर फरमाए त हातिम ताईअ जी भेण बि आई गिरफ़्तार थी। हुज़ूर खे अर्ज़ु कई सही असांखे माफ़ी मिले, मां हातिम ताईअ जी भेण आहियां,
पाण फर्ज़ हथ ताई जेको सखी हो चईं हा जो तो हुजूर ज़माने खां अॻ में थी गुज़रियो मां उन जी भेण आहियां पाण फरमायो सो सखी हो उन जे सखावत खे ॾिसी असां तोखे आज़ाद तूं वञ आज़ाद तुंहिंजो भाउ वॾो सखी हो माई परे थी हुजूर फरमायो बाक़ी खे वरी क़त्ल कयो परे थी माई रोअण लॻी फरमायो छो थी रोई जैसे मूंखे त तव्हां छॾियो पर मुंहिंजे कबीले वारनि खे मिटनि माइटनि खे त तव्हां आज़ाद कोन कयो आहे रोआ इन जे लाइ थी माफ़ी सभिनी खे मिले मूंखे आज़ाद कयो त मुंहिंजे माइटनि खे बि आज़ाद कयो पाण फरमायूं तूं रो न तूं बि आज़ाद आहे तुंहिंजे माइटनि खे बि आज़ाद राह के जूद करम है शहबत है तेरा नहीं मांगने वाला तेरा अरे तीसरी छठरी बादशाह के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फैजान सखावत हिस्सो आखिर मिलो हुजूर वटि हिकिड़ो अहिड़ा बि आयो जैसे मूंखे उठ खपे पाण फरमाए आई ॿियो छा खपई जैसे मूंखे सामान खपे पाण फरमाए उहो बि आई ॿियो छा खपई सारी सम्झनि पिया असां सम्झो जन्नत जो सवाल कंदो पर हुन जन्नत जो त सवाल कोन कयो हुन उठ जो सामान जो सवाल कयो हुजूर फरमाए साई उठ आई तो सामान भरियो सामान आई हिकिड़ो माण्हू आयो हुजूर वटि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो भरे जे मुस्लमान जो बकर जो वॾो थोरो बीठो जेको चबलनि जे ॿिनि टकरनि जे विच में हो हुजूर अलैहि सलाम फरमाए सवञो इहो बकर जो थोरो तुंहिंजे हवाले आहे पंहिंजे कबीले में वियो माइटनि खे चई हलो मदीने वारे वटि हली कलमो भरे मुस्लमान थियो साईं कलमो बि भराईंदो आहे त माल बि ॾींदो आहे दीन बि ॾींदो आहे त दुनिया बि ॾींदो आहे जेकर हुजूर जे उन सखावत जो फैज़ान ॾिसणो आहे त वरी तव्हां दरगाह शरीफ़ जे बुज़ुर्गनि में ॾिसो हज़रत पीसाई छटदली बादशाह खे निहारियो कंहिं अचे सवाल कयो मूंखे हेतिरा पैसा घुरजनि आया तोखे एतिरा 5 लख घुरजनि आया तोखे 5 लख इहे कोन फरमायो त को वॾो सवाल थो करी छाजे लाइ तो सवाल कयो आहे न साहिल सवाल कंदो हो पाण पुछंदा आहियूं कोन हा हुनखे ॾेई छॾींदा खलीफ़े महमूद रज़ा मानी रहमतुल्लाह अलैह जा पोयर पीसे तख्त वारे जे ज़माने में पीसे तख्त वारे खां पुछनि पिया सही इहो त असांखे हिकिड़ो सवाल जो जवाब त ॿुधायो छा मुरीद मुर्शिद खां मंज़िल में चढ़ी सघे थो वधी थो सघे हुननि जो ख़्यालु हुयो त हाणे असां कुझु पर पाता हाणे चढ़ी विया पीसे तख्त वारे फरमायो मोल गिदड़ जबल जे चोटीअ ते नज़र अचे इएं न सम्झजा त पाण वियो हूंदो इहो सम्झजा त कंहिं शींहं जो उछलायल हूंदो माना मुरीद मोल गिदड़ वांगुरु सम्झो जे जबल जे चोटीअ ते नज़र अचई गिदड़ में हिम्मत ई कान्हे जे दिलि करे जबल जे मथां चढ़े गिदड़ त हमेशह लिकण में पूरो हूंदो आहे भॼण में पूरो हूंदो आहे गिदड़ दिलेर कोन थींदो आहे जेकॾहिं मुरीद में कुवत हूंदी आहे त मुर्शिद जी ताक़त हूंदी आहे जेका सिकंदरी उलमा जी जमात पीसे छटदड़ी बादशाह तयारु फरमाई ऐं मां तव्हांखे अर्ज़ कयां थो तव्हां संदन ख़ुतबा पढ़ो ऐं जन बयान ॿुधा हूंदा उन्हनि खे त ख़बर आहे हमेशह पाण फरमाईंदा दरगाह मुबारक ते त आलिमनि जेको तव्हांखे फरमायो आहे सो सच फरमायो आहे ऐं मूंखे उम्मीद आहे त तव्हां उन ते अमल कयो वञो उन ते तव्हां अमल कंदा ऐं हिकिड़े पाण ख़िताब में फरमायो त तव्हां जेको कामयाब आहियो ऐं सिधे रस्ते ते हलो था इन में 2 शयुनि जो किरदारु आहे पहिरियों पाण फरमायूं आलिमनि जो ऐं उन खां बाद में मुंहिंजे चयल ॻाल्हियुनि जो माना पंहिंजी ॻाल्हि बि इरशाद फरमायो पर सदन तव्हां अखलाक़े करीम खे ॾिसो
संदन बुलंद अखलाक खे ॾिसो पंहिंजी ॻाल्हि बाद में फरमायो आलमनि जी ॻाल्हि पहिरियां फरमायो पर फरमायो तव्हांजो हिन सिधे रस्ते ते हलो था इन में हिकिड़ो आलमनि जो किरदारु आहे हिकु उन्हनि जो चवणु आहे उन्हनि जी तालीम आहे ऐं ॿियो वरी मुंहिंजी जेका चयल ॻाल्हि आहे उनजे मथां हलो था तंहिंजे करे तव्हां सिधे रस्ते जे मथां हलो था त जमात सगोरी हज़रत पीर साईं तख्त वारे रज़ी अल्लाह ताला हलो उन्हनि कीअं फरमायो उन खां बाद में फैज़ थी वियो उन्हनि जो पंथ पीर साईं तख्त वारे खां बाद में पीर साईं माफ़ी धणी आया पीर साईं माफ़ी धणी खां बाद में पीर साईं बबले धणी पीर साईं कोट धणी बादशाह आया पीर साईं कोट धणी बादशाह खां बाद में पीर साईं पग धणी पीर साईं सूर्य बादशाह आया इहो वक़्तु हेठो विच ते गुज़रियो जो उहे ख़लीफ़े जे दरगाह वारा जेके पोइ रहा उहे पोइते ई रहिजी विया पीर साईं सूर्य बादशाह जे ज़माने में हुननि कोशिश कई त पीर साईं सूर्य बादशाह खे राज़ी कई दरगाह ते हली आया उस्तादुल उलमा उस्ताद साईं मौलाना मोहम्मद सालिह अमर रहमतुल्लाह अलैह के उन्हनि अची अर्ज़ु कयो साईं पीर साईं सूर्य बादशाह जे ख़िदमत में असांजो हली अर्ज़ु कयो महिरबानी थिए पीर साईं तख्त वारे खां वठी ईअं वांदा वेठा आहियूं असां ते रहम जी नज़र ते उस्ताद साईं मौलाना मोहम्मद सालिह अमर रहमतुल्लाह अलैह पीर साईं सूर्य बादशाह वटि अर्ज़ु खणी विया साईं ख़लीफ़े साहब जा पोयर आया माफ़ी वठनि था पीर साईं सूर्य बादशाह फरमायो बोली मोहम्मद सालिह उन्हनि तोखे घणा नौकर ॾिना आहिनि घणा पैसा ॾिना अथई जो उन्हनि जी तूं असां वटि सिफारिश खणी आयो आहे पीर साईं तख्त वारे उन्हनि खे फरमायो हो ख़लीफ़े साहब जे पोयरनि खे फरमायो हो करे के पटियो बि असां हे उनखे लटियो बि असां था हज़रत पीर साईं सूर्य बादशाह उस्ताद साईं मौलाना मोहम्मद सालिह बार खे फरमायो रहमतुल्लाह अलैह खे फरमायो बोली मोहम्मद सालिह चए करे के तख्त वारे लटियो आहे मां कॾहिं बि उनखे पटींदुसि कोन हमेशह लटियल ई रहंदो जलाल जा साहबा पर पीर साईं तख्त वारे खे फरमायो करियो पटियो असां हे उनखे लटियो बि असां था जॾहिं तख्त वारे न पटियो त मां कीअं पटियां मां बि हिनखे लटियल माफ़ी कान मिली जलाल पीर साईं सूर्य बादशाह जलाल जा साहबा वक़्तु गुज़रंदो रहियो पीर साईं जी शहादत खां बाद में जॾहिं पीर साईं छट धणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु आया ऐं पाण इन पासे जे सफ़र ते विया त ख़लीफ़े साहब जा जेके उन वक़्त में पोया रहा वरी पीर साईं छट धणी बादशाह वटि आया उनजे पोयरनि पंहिंजी दस्तार लाथी पटको मथे ता लाथो पीर साईं छट धणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जे कदमनि में रखियो कि भला असांखे माफ़ी मिले बराबरि असांजे वॾनि खां ग़लती थी हुई पर असां माफ़ी था वठो पीर साईं हुनखे फरमायो हेठि न थियो मथे थियो ॿिन्हिनि कुल्हनि खां वठी पीर साईं छट धणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मथे करे भाकुर में वठो भाकुर पढ़ण खां बाद पाण फरमायो घबरायो न तव्हां दुनिया में बि असां जा आहियो त आख़िरत में बि असां जा आहियो उहा जेका नाराज़गी हुई एतिरनि ॻाल्हियुनि सां बरक़रार रही पीर साईं सूर्य बादशाह जलाल जा मालिक हुआ तॾहिं उन्हनि खे माफ़ी कान मिली ऐं हज़रत पीर साईं छट धणी बादशाह आया त साईं जलाल वियो जमाल ई जमाल हो बिल्कुल ये करबला खां बाद में जी इमाम ज़ैनुल आबिदीन जो हाल हुयो इन वाक़े सॼे खां बाद में पीर साईं सूर्य बादशाह जे शहादत खां बाद में हज़रत पीर साईं छट धणी बादशाह जो किरदार बि इहे रहियो जीअं इमाम ज़ैनुल आबिदीन जो रहियो पाण हिकु दफ़े हज ते आया पे कूफे जा के माण्हू आहे जो हलो इमाम ज़ैनुल आबिदीन सां हली था मिलूं उन खां खाधो था घुरो इमाम ज़ैनुल आबिदीन वटि आया चयोसीं असां मुसाफ़िर आहियूं असां परे खां आया आहियूं असांखे मानी खपे मानी खारायूं पानी पियारियूं शरबत पियारियूं ख़िदमतूं कयूं पैसा हुननि खे ॾिनो आख़िर में जो छा आहे त असांखे इमाम ज़ैनुल आबिदीन सुञातो कोन्हे अर्ज़ु कनि पियासीं असांखे सुञातो अथव पाण फरमायो हाओ मां तव्हांखे सुञातो आहे साईं असां केरु आहियूं तव्हां कूफे जा आहियो कूफी आहियो तव्हां करबला में तव्हां असां सां विढ़ण वारा हुयो
सही पोइ जॾहिं सम्झो बि पिया असां विढ़ण वारा हुआसीं पोइ असां सां एतिरी महिरबानी छो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो उहो तव्हांजो तॾो हे मां ज़ैनुल आबिदीन जो तॾो तव्हांखे पंहिंजे तॾे जो लज शर्म कोन आयो पंहिंजे तॾे जी तव्हांखे लज कान थी हुई तव्हांजो उहो अखलाक ऐं किरदार हुयो ही असां आले रसूल जो किरदार आहे असांजो तॾो आहे जेको असांजे तॾे ते हली ईंदो आहे असां हुनखे माफ़ी ॾेई छॾींदा आहियूं अवांजो किरदार विसरल कोन्हे को उहो इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इहो किरदार ॾिसणो आहे उन किरदार जी मज़हरियत वारी झलक ॾिसणी आहे इमाम ज़ैनुल आबिदीन जी औलाद मां हज़रत बि साईं छत्रधरी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ात जे तरफ़ निहारियो जेके बि विरिया जीअं ख़लीफ़े साईं विरिया फ़क़ीर तव्हांखे ॿुधायो जॾहिं कूड़ियूं शाहिदियूं ॾिनियूं उन्हनि खे बि माफ़ जहिड़े क़िस्म जा जुर्म कयऊं सभिनी खे माफ़ी ॾेई छॾियऊं सभिनी खां सर्फ़े नज़र फरमाए छॾियऊं पी साईं छत्रधरी बादशाह फरमायो जमा सगोरी माज़ीअ खे विसारे छॾियो मुस्तक़बिल जी तयारी कयो आया जो साईं विलायत खां पंहिंजे मुल्क में पाकिस्तान ठही चुको हो विलायत खां जॾहिं पाकिस्तान में आया त पोइ जमात जी सूरत हाल छा हुई बुलंद आवाज़ सां विलायत जो नारो लॻायो त मुर्शिद आयो मौज मची वई हे जो पगारा थींदी वई मुर्शिद आयो मौज मची वई हे जो पगारा थींदी वई थरन दरन में ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र जमात पढ़ंदी वई हे जो पगारा थींदी वई बुलंद आवाज़ सां नारो लॻायो नारे विलायत इहा असांजी सुञाणप आहे ऐं ॿी साईं छत्रधरी बादशाह फरमायो आहे पंहिंजे सुञाणप खे कॾहिं बि तव्हांखे ख़तम नाहे करणो सुञाणप पंहिंजी बरक़रार रखणी आहे इहो नारो विलायत जो बि असांजी सुञाणप आहे नमाज़ बि असांजी सुञाणप आहे त ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र बि हिन जमात जी सुञाणप ला इलाहा इल्लल्लाह जी लात हुई तो सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जी लात हुई जान पीर जी जमात हुई वाई सदन जे वात हुई वाई सदन जे वात हुई सात कोट धरिया दे कंदी वई भेजो पगारा थी वई मुर्शिद आयो मौज मची वई भेजो पगारा थींदी वई थरन दरन में ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र जमात पढ़ंदी वई भेज पगारा थींदी वई तो सुभान अल्लाह इल्लल्लाह जो आवाज़ थियो उते परवार जो ॾाढो प्यार थियो इल्लल्लाह जो आवाज़ थियो उते परवार जो ॾाढो प्यार थियो मुल्क सारो आबाद थियो जोर सां सभई सुभान अल्लाह चओ मुल्क सारो आबाद थिया उते फिटल धरती ठहंदी वई भेज पगारा थींदी वई नारे विलायत
हाजत तन जी जो सुभान अल्लाह असां मञण वारा बाबा हर बुज़ुर्ग खे आहियूं, हर वलीअ खे मञण वारा आहियूं, हर पीर फ़कीर खे मञण वारा आहियूं, पर असां मुरीद पीर पागारे जा आहियूं। ज़ोर सां सुभान अल्लाह। घबरायो तो कोन था न, ॾाढा सुभान अल्लाह चओ। मुरीद सारो के पीर पागारे जा आहियूं, और मञण वारा सभिनी खे आहियूं। सभई दरवेश हक़ आहिनि, बराबरि अल्लाह वारा हक़ आहिनि। सभिनी जी असां तहज़ीब करण वारा आहियूं, सभिनी जो असां एतिराम करण वारा आहियूं, पर असां जंहिंखे ॾिठो आहे उनखे शेख या मुनूरी जी मां ॻाल्हि कंदो आला हज़रत लिखी आहे, उनजो मुरीद ॿुॾो पे पाणीअ में हज़रत ख्वाजा ख़िज़र अचे पहुतुसि कि दरवेश हथ ॾे, जिसे ही हथ ॾिनो त मुर्शिद खे ॿिए खे कोन। सुभान अल्लाह नथा चओ। हुरन बि हे हथ मुर्शिद खे ॾिनो आहे, ॿिए खे कोन ॾिनो। जोरदार लॻाओ, जोरदार वरी आवाज़। जिसे केर आयो फरमाइबा हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम आया, जिसे मेहरबानी अल्लाह जो नबी मेहरबानी फरमाए दिल पर हथ पंहिंजे मुर्शिद खे ॾिनो आहे। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम खे रवाना थी विया, पुठियां जो मुर्शिद खे पहुतो। चईं बाबा हथ ॾे, ॾिठई त मुंहिंजो मुर्शिद खे पहुतो आहे। चईं अमा जई त इंतज़ार में हुयुसि। अल्लाह जो फरमायो आहे मुरीद अहिड़ो हुजे, मुर्शिद बि अहिड़ो हुजे, मुरीद अहिड़ो हुजे जो तेॾे निहारे बि न अक़ीदो पंहिंजे मुर्शिद में मज़बूत रखे, मुर्शिद वरी अहिड़ो हुजे मुरीद खे तकलीफ़ थे त अची पहुची वञे। असांखे ॿिए जी हाजत कान्हे, असांखे जंहिंजी हाजत आहे, जंहिंजी दामन वरिती आहे, असां उनजी दामन वठंदा रहंदासीं। अल्लाह अल्लाह चवण आदत तुंहिंजी, ॾाढो वरतल शहादत तुंहिंजी, बेसान आहे हाजत तुंहिंजी, बेसान आहे हाजत तुंहिंजी। सिरत सफ़ो सादे वई, भोग पगारा चवंदे वई, मुर्शिद आयो पैगाम अची वई, भोग पगारा थींदी वई, थरनि ॿारनि में ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र जमात पढ़ंदी वई, भोग पगारा थींदी वई। अल्लाह जे ज़ात खां दुआ है, अल्लाह ताला मुझो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए। अल्लाह ताला हज़रत तीसरी छितगणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जे फैज़ के बरकत के क़यामत ताईं जारी सारी फरमाए। सदन रूहानी निगाह हमेशा तव्हां सां मुतवज्जो फरमाए आहे।